नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सहायक आचार्य सम्राट पृथ्वीराज राजकीय महाविद्यालय जे सिंधी विभाग मां। कल असां BA पार्ट सेकेंड जे दर्सी किताब उछल जे मज़मूननि में हिकु अजीब लुत्फ़ मज़मून जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। अॼु इन ई किताब जे अॻे मज़मून सोनी मूरीअ जे बारे में पढ़ंदासीं। सोनी मूरीअ में लेखक मूरी शब्द सां मतिलबु आहे हिते पूंजी, धन, जाइदाद या नाणो जंहिंखे चइजे सिंधीअ में, हिते उन सां मतिलबु आहे। पर नाणो कहिड़ो? हे दुनियावी नाणो न, हिते लेखक नाणो ॿुधायो आहे साहित्य जे खज़ाने खे। भई साहित्य जो खज़ानो अहिड़ो नाणो आहे जेको कॾहिं न खुटंदो, न ई हीणो ठहंदो, हमेशह पियो वधंदो। जंहिंखे जेतिरो मिलंदो ओतिरो वधंदो ऐं उहो ओतिरो शाहूकारु थींदो वेंदो। लेखक लिखे थो त मूरी या पूंजी कठी कंदड़नि खां दुनिया बेज़ार आहे। किन जे त हयातीअ जो उद्देश्य ई आहे मूरीअ वारनि खे तरे कढणु ऐं नास करणु। अॻे बादशाहनि ते झूलियूं थींदियूं हुयूं या कंहिं सुंदर नारीअ लाइ जंगियूं जोटियूं हुयूं। अॼु बादशाह या त खपी खाइजी विया आहिनि या जेके अञा सलामत आहिनि से पंहिंजे पाछे खां पिया डिॼनि। हसीन नाज़नीननि लाइ का बि क़ौम रत सत ॾियण लाइ तयारु न आहे। उहो बेवकूफ़, मुदबर या माहिर हूंदो जो सुंदर में सुंदर नारी लाइ हिकु राति जी बि निंड फिटाईंदो। पर मूरीअ जो नालो वठो ऐं माण्हुनि जा वार खड़ा थी वेंदा। मूरीअ जे बचाइण जे तलफ़ में ऐं तराज़ करण लाइ सफ़नि जूं सफ़ूं ठही बीहंदियूं। किन जे लेखे त को बि वाधारो मूरीअ बिना महाल आहे ऐं मुल्क जा मुदबर मूरीअ वारा ई थी सघनि था। के त मवाली अहिड़ा आहिनि जेके सभिनी मालदारनि ऐं सभिनी मूरीअ वारनि खे कतार में बीहारे हिक ई धक सां संदनि सिर धड़ खां जुदा करे छॾे। हिन ज़माने जी वॾी जंग आहे मूरी ऐं न मूरीअ जे विच में। हिते लेखक सम्झाए थो त जेके धन खे इकठो कंदा आहिनि या ईअं चइजे जमाखोरी कंदा आहिनि, उन्हनि खां सॼी दुनिया बेज़ार आहे। अॼु ब्लैक मनी जंहिंखे चऊं था पाण, ब्लैक मनीअ जा किसा आहिनि अख़बारुनि में, समाचार पत्रनि में पढ़ूं था त कीअं वॾा वॾा शाहूकार ब्लैक मनी जमा था कनि ऐं जॾहिं पकड़जनि था त कीअं उन्हनि जो हर्ष थो थिए। त लेखक इन ई ॻाल्हि खे ॿुधाइण ऐं सम्झाइणु चाहियो आहे त मूरी जेकी आहे हर को उन जे पुठियां पियो थो डुकूं पाए। हर माण्हू ॾिसो त पैसे जे पुठियां पियो थो रुॻो डुके। अॻे बादशाह नारीअ पुठियां भॼंदा हुआ, उनजी सूंहं पुठियां भॼंदा हुआ ऐं नारीअ पुठियां वॾियूं वॾियूं जंगूं लॻंदियूं हुयूं। हाणे उहो सभु मटिजी वियो आहे समय, ऐं नारीअ जो उहो सम्मान, उहो नारीअ लाइ जंगूं त को मूर्ख ई थो हिकु राति बि लेखक चए थो को शायदि ई को फिटाए थो निंड। पर अगरि पैसे जी ॻाल्हि कजे त पैसे लाइ माण्हू रातियूं बि था जाॻनि ऐं पैसो कमाइण लाइ, पैसो बचाइण लाइ, पैसे खे जमा करण लाइ उहे पंहिंजो सभु कुझु लॻाए था छॾनि। इहे वरी अहिड़ा मस्ताना बि आहिनि जेके इन्हनि खां ॾाढी कावड़ था खाइनि। जंहिं वटि पैसो कोन्हे, जंहिं वटि धन कोन्हे, उहे इन्हनि माण्हुनि खां कावड़ था खाइनि ऐं उन्हनि जो वस पुॼे अगरि सभिनी खे हिक लाइन में बीहारे करे उन्हनि जो सिर धड़ खां अलॻि करे छॾे। इहा लेखक जी मान्यता आहे। अॻियां लेखक लिखे थो, पर हिकु मूरी अहिड़ी आहे जंहिं में ॾिठे सभिनी समझदार इंसाननि जी दिलि बहार थी थिए। उहा मूरी जेतिरी वधे एतिरो घणो सुखदायक थिए। जेतिरी मूरीअ वारा घणा थियनि एतिरो घणो मान पाए। उन ई मूरीअ जो केतिरो बि को बि विञाइण न सहंदो। इन ई खे सहेड़ण ऐं साह सां सांडण लाइ हर को यतन कंदो। हिन मूरीअ जो बाइकाट न थिए, न हिन मूरीअ सां देसी ऐं विदेश जो कलम लॻे। विदेशी मूरीअ लाइ त शायदि देसीअ खां बि वधीक कीर रहे। हिन मूरीअ ते ढल कान पवे, न की हिन मूरीअ खे खाट लॻे। हिन मूरीअ वटि अछे ऐं कारे, ॻाढ़े ऐं पीले जो भेद कोन थिए। जो चाहे सो पाए। ही उहो धन आहे जो अखुट ऐं अलेप रहे ऐं हिन जे पाइण ऐं सांडण लाइ रुॻो हिकु शर्त घड़ियल आहे, जो ही धन आहे चाहे सो पाण खे अधिकारी बणाए। लेखक चयो आहे त ही धन जेको माण्हू दुनियावी धन
जंहिंखे नाणो चऊं था, पैसो चऊं था, उहो जमा करे रहिया आहिनि ऐं उनजे पुठियां सॼी दुनिया डुकी रही आहे। पर हिकु धन अहिड़ो बि आहे, हिकु अहिड़ो नाणो आहे जेको समझदार इंसाननि जे दिलि खे बहार करे छॾींदो आहे ऐं एॾो सुखदायक आहे। उहो नाणो जेतिरो विराइजे ओतिरो वधंदो आहे ऐं जेतिरो उहो धन वधीक माण्हू धनवान हूंदा ओतिरा ई हिन समाज जो, हिन देश जो कल्याण थींदो। हिन धन जो को बाइकाट कोन करे सघंदो आहे ऐं हिन धन खे पाइण लाइ का जात पात, को रंग भेद कुझु बि न आहे। हीउ धन अखुट आहे, अलेप आहे, जेतिरो चाहेजे ओतिरो बटोरे सघिजे। बसि हिकु ई शर्त आहे, पाण खे हिन धन पाइण जो अधिकारी बणाइणो पवंदो। अॻियां लेखक चए थो, हिन मूड़ीअ खे वण मिलियल आहे त इंसान जे शरीर में कुवत आणे ऐं खाधो पहुचाए, मन खे मौज उठाए ऐं दिलि खे दलेरी रसाए ऐं आत्मा खे बि आनंदित करे। लेखक चए थो, हिन जेको धन में अहिड़ी त शक्ति आहे जो इंसान जे न सिर्फ़ु शरीर खे बल्कि उनजी आत्मा खे बि मौज थी रसाए छॾे ऐं खाधो पहुचाए थी। हीउ धन ई अहिड़ो आहे जंहिंसां आत्मा जी बुख मिटे थी ऐं तन मन आनंदित रहे थो। अॻियां लेखक लिखे थो त हीअ मूड़ी आहे बेशक बेजान, पर जानदार खां वधीक जान जो दम थी रखे। हिन मूड़ीअ में शराब खां नशो वधीक आहे ऐं शक्कर खां वधीक मिठास आहे। हिन मूड़ीअ जी तार तवार सां सुरीलो राग न पुॼंदो ऐं हिन जे छम छम अॻियां नाचूअ जो नाच झको लॻंदो। लेखक केॾी न सुहिणी उपमा ॾिनी आहे। हीउ जेको धन आहे उहो बेजान आहे, पर जानदारनि खां बि वधीक जान दम रखे थो ऐं शराब खां वधीक हिन में नशो आहे, खंड खां वधीक हिन में मिठास आहे ऐं कंहिं सुरीले राग खां वधीक हिन में जेको आहे दर्द आहे, उहो चइजे भई मिठास आहे ऐं कंहिं सुठे में सुठे नाचूअ खां वधीक बि हिन में नाच आहे। अॻियां लिखे थो, पर साॻिए वक़्तु हिन जो धकु तलवार खां तिखो, बम खां वधीक भयानक, को हथियार कोन निकितो आहे, जो औजार कोन घड़ियो आहे जो हिन जी बराबरी करे सघे। तदबीरूं ऐं कलमा हिन जे फूक सां उॾामी था वञनि। हिन जे ढंग लाइ मंत्र कोन्हे, हिन जे जादू अॻियां जंत्र मंत्र लख लखा इंजेक्शन बेकार आहिनि। ॿियूं सभु चीज़ूं समय गुज़रे वञनि निस्तियूं ऐं चट थींदियूं, पर हीअ मूड़ी जीअं वक़्तु गुज़रे तीअं ज़वान ऐं बलवान थिए। सची ॻाल्हि आहे त चए थो, जीअं हिन मूड़ीअ हिन धन जे अॻियां हीअ बेजान हूंदे ॾाढी वॾी जानदार ऐं दमदार ते आहे। शराब खां वधीक नशो आहे, खंड खां वधीक मिठी आहे, तंहिं तरह हीअ कंहिं तलवार खां वधीक ॾाढी तिखी आहे ऐं कंहिं भम खां वधीक भयानक आहे। अहिड़ो अॼु ताईं को औजार न घड़ियो वियो आहे जो हिन धन जी बराबरी करे सघे। हीअ हिकु फूक में चाहे त वॾा वॾा कलमा शास्त्र उॾाए छॾे। हिन जो को तोड़ कोन्हे, को जो जादू कोन्हे, को इंजेक्शन कोन्हे, कुझु बि कोन्हे हिन जो। ऐं जीअं वक़्तु गुज़रे ॿियूं शयूं त सभु नेस्ते नाबूद थी वेंदियूं आहिनि, पर हीउ धन अहिड़ो धन आहे जो जीअं वक़्तु गुज़रंदो तीअं अञा जवान, अञा बलवान थींदो। अॻियां लेखक लिखे थो, दोस्तनि जे दोस्तीअ ते बकाउ थी नथो सघे, यारनि जी यारी कम लथे कसी थी पवे, तकलीफ़ जे वक़्तु मित्र छॾाए था वञनि, सुराई ख़ाली थिए त प्यालो साथ छॾे थो ॾिए, बीमारी या मुसीबत मथे प्रियल इंसान जे कंध जी किली लहिजे ऐं कढी थी छॾे। पर हिन मूड़ीअ जो दावो आहे त संदसि मित्रता में को बि फेरो नथो पवे ऐं न मुसीबत में ऐं न मर्ज़ संदसि बख़्शियल माज़ून ऐं मान में का कतर विझी था सघनि। हिन मूड़ीअ जे चपनि ते सदाईं मुश्क आहे ऐं संदसि दिलनि ते सदाईं लालाई आहे। चर्चो या मज़ाक त हिन मूड़ीअ जी ख़ासि वस्फ़ आहे, पर शाल हिन मूड़ीअ जे बहकंदड़ खे शिव जी शक्तिअ मां हिसो मिलियल आहे। जंहिंजे महर सां ॾिसे तंहिंखे अॾे, पर जंहिं ते कावड़ ऐं टे नेत्र जा वेर विधो, तंहिंजो नालो या त हस्तीअ तां मिटिजी वियो या त सदाईं लानत ऐं बद सुखननि सां यादि थियो। लेखक अॻियां चवे थो त दोस्तनि जी दोस्तीअ ते बकाउ नथो थी सघे, शायदि उहे दोस्त पाण खे छॾे छॾनि। यारनि जी यारी बि कम लहण खां पोइ शायदि कम न पए। तकलीफ़ वक़्तु मित्र दोस्त हिन दुनिया में छॾे वेंदा आहिनि।
सुराई ख़ाली थियण खां पोइ गिलास बि प्याला बि साथ छॾे ॾींदा आहिनि। बीमारी ऐं मुसीबत में इंसान जेतिरो बि बलवान हूंदो आहे उहो हीनो थी पवंदो आहे, ऐं जंहिंखे जेतिरो बि घमंड हूंदो आहे उनजो घमंड चूर चूर थी पवंदो आहे। पर हीउ धन हिकु अहिड़ो धन आहे जेको कॾहिं बि पंहिंजी मित्रता नथो छॾे, ऐं जंहिंखे इहो धन प्राप्त आहे, हिन धन जे करे जेको उनखे मान प्राप्त आहे उन मान में कॾहिं घटिताई कोन थी थिए, पाण ॾींहों को ॾींहुं उनजो मान वधे ई वधे थो। हिन धन में का शायदि शिव जी शक्ति समायल आहे, जो जंहिंखे मिले, जंहिं ते महिर करे, उनखे बलहार करे छॾे, उनखे बाग बहार करे छॾे, ऐं जंहिं ते अगरि बिगड़े, जंहिं ते कावर करे त पंहिंजी हस्ती मिठाए छॾे या उनजी ज़िंदगी लानत सां भरे छॾे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं। सुभाणे पाण इन ई मज़मून खे अॻियां पढ़ंदासीं त लेखक उहा कहिड़ी मूड़ी, जीअं मां शुरूआत में ई ॿुधायो आहे तव्हांखे त लेखक हिते साहित्य खे उहो धन चयो आहे। सचपच साहित्य हिकु अहिड़ो धन आहे जेको कॾहिं खुटे कोन थो, ऐं ॾींहों पोइ ॾींहुं नित प्रति जवान थो थींदो वञे। हिन में जेको नशो आहे ॿिए कंहिं नशे में उहो नशो कोन्हे, पर अगरि कंहिंसां फिटे थो त तव्हांखे ख़बर ई आहे कलम जी घणी ताक़त आहे। धन्यवाद। सुभाणे अॻिते पढ़ंदासीं।